सिंध जी तारीख़ ऐं ख़ासि करे सिंधू सभ्यता ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि भाउरनि भेनरुनि सां मुखातिबु आहियां। अॼु पाण हिकिड़ो इंतिहाई अहम मौज़ू आहे, उन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं असांजे सिंधी माण्हू या ख़ासि करे सिंध में ऐं सिंध खां ॿाहिरि जिते सिंधी रहनि था उते हिकिड़ो जेको रवाजु आहे आदर भाव करण जो, उन ते ॻाल्हाईंदासीं त उहो कॾहिं खां सिंध हिन माथिरी में राइज आहे। इंतिहाई अहम मौज़ू आहे। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त ही आख़िर ताईं वीडियो ॿुधनि। सिंध में जॾहिं बि या सिंध खां ॿाहिरि जिते ॿ सिंधी रहनि था, चार सिंधी रहनि था, त जॾहिं हिक ॿिए सां मिलंदा आहिनि त हू मिलण वक़्तु या मोकिलण वक़्तु हथ ॿधी आदर भाव कंदा आहिनि ऐं मोकिलाईंदा आहिनि। माना हिक ॿिए खां मोकिलाइण वक़्तु बि हथ ॿधंदा ऐं आदर भाव करण वक़्तु बि हथ ॿधंदा। हाणे इहो हथ ॿधी आदर भाव करण या मोकिलाइण जो रवाजु सिंध में कॾहिं खां आहे, ख़ासि करे सिंधू माथिरी। अॼु बि सिंध जा रहवासी हिक ॿिए सां मिलण या वरी मोकिलाइण वक़्तु हथ ॿधंदा आहिनि। हथ ॿधी खीकारण जी जेका वाट आहे उहा सिंधू सभ्यता जे वारसनि जी आहे। माना हज़ारे साल आॻाटी आहे ही। माना असां वटि रवाजु जेको आहे, रीत आहे, रस्म आहे, मुहबत हिक ॿिए खे अचणु आहे, या 5000 सालनि खां वधीक आॻाटी आहे। हाणे पाण हिन वीडियो में इहो ॿुधाईंदासीं त सिंधू माथिरी में हथ ॿधी आदर भाव करण जो तरीक़ो कॾहिं खां राइज आहे ऐं उन जा असांखे सबूत कहिड़ा मिलिया आहिनि। माना ॻाल्हि ॿोल पाण जेका कंदासीं उहा सबूतनि जे हवाले सां कंदासीं। ईअं हवाई तवाई ॻाल्हि तारीख़ में, तहज़ीब ते तहक़ीक़ में, या कंहिं बि क़िस्म जी साइंस जो को बि शुबो हुजे उन में जेका तहक़ीक़ थींदी आहे, ॻाल्हि थींदी आहे, उहा सबूतनि सां थींदी आहे। त बरे सदीअ में क़दीम मागनि जूं खोटायूं थियूं, उन्हनि मां इहा ॻाल्हि साबित थी आहे। सिंधू सभ्यता जो जेको ढुरकी पवणु, जंहिंखे ही ज़वाल था चवनि, असां त चऊं थोरो पोइ ते हटी वई, मुख़्तलिफ़ सबबनि जे करे। उन में ख़ासि जेको वॾो सबबु हुयो उहो माहौलियाती तब्दीली हुई। त हितां हिन माथिरी मां माण्हू नवनि माॻनि जे तलाश में ओभर तरफ़ लॾ पलाण करे विया। ख़ासि तौर ते ओभर वारनि इलाइक़नि में हितां सिंधू माथिरी जा माण्हू लॾ पलाण करे विया। हाणे क़दीम आसारनि जो हिकिड़ो माहिर आहे पोशेल चवे थो त 1900 क़िबिल मसीह में सिंधू माथिरी जे ओभर तरफ़ यानी मौजूदा इंडिया में हितां जे माण्हुनि जी लॾ पलाण थी। उन वक़्तु उते जेके माॻ हुआ उन्हनि जो अघु 218 मां वधी 853 थी वियो। हितां माण्हू उॾे। हाणे गंगा माथिरीअ में जेकी खोटायूं थियूं आहिनि उन्हनि मां पतो थो पवे त सिंधू सभ्यता जे पोइते पवण खां कुझु सदियूं पोइ यानी 1200 क़िबिल मसीह में इन्हनि शहरनि जो गंगा माथिरीअ में बुनियादु पवणु शुरू थियो। जंहिंमां इहा ॻाल्हि पधरी थिए थी त सिंधू तहज़ीब जो तसलसुल रुकिजी न वियो, पर इहा सिंधू माथिरीअ जी ओभर यानी गंगा माथिरीअ में इहो तसलसुल जेको हुयो सिंधू तहज़ीब जो ओॾांहुं जारी रहियो। हिते बि जारी रहियो, पर सोकड़ो ऐं ॿियनि सबबनि जे करे उहो थोरो ढुरकी पियो, सुस्त थी वियो। हाणे भारत जी रियासत हरियाणा जे क़दीम माॻ भागवनपुर आहे। उते खोटाईअ मां हड़ापा जे आख़िरी दौर जी बाक़ियात थी मिले, जॾहिं त मथे त मां वैदिक दौर जी बाक़ियात थी मिले जेका 1200 क़िबिल मसीह जे दौर जी आहे। माना सिंधू तहज़ीब पोइ बि हलंदी रही। माना जंहिंमां पतो पवे थो त हिन माॻ खे हड़ापा जे आख़िरी दौर जे माण्हुनि खां पोइ वैदिक दौर जे रहवासियुनि ॿीहर आबाद कयो। साॻी तरह भारतीय रियासत आहे गुजरात। उन जी सोरठ रीजन जे राजकोट ज़िले में सिंधु सभ्यता जो हिकिड़ो क़दीम माॻ मिलियो आहे, रोजड़ी। उन जे खोटाईअ मां बि सिंधु सभ्यता जे तसलसुल बरक़रार रहण जा सबूत मिलिया आहिनि। इहो तव्हांखे इन करे था ॿुधायूं, काफ़ी माण्हू चवंदा था त 1500 क़िबिल मसीह में सिंधु तहज़ीब ख़तमु थी, उन जूं रीतूं रस्मूं सभु जेके बि शयूं ख़तमु थी वियूं। ॿाहिरनि माण्हुनि अची हमलो कयो। हितां हे सिंधी माण्हू जेके हिन जा असुल वारस हुआ भॼी हलिया विया। काॾे हलिया विया चईं इहो तमिलनाडु ॻोल्हा किथे वञी पहुता। त जदीद तहक़ीक़ इन शइ खे रद्द कयो आहे त अॼु बि असां वटि उहा साॻी तहज़ीब
मौजूदु आहे। साॻियूं रीतियूं रस्मूं 5000 साल 10,000 साल गुज़रण बावजूदि अॼु बि असांजी तहज़ीब जो तसलसुल बरक़रार आहे। हाणे ही जेको रोजड़ी आहे माघ राजकोट ज़िले में सिंधु सभ्यता जो, हिन माघ जी ग्रीगोरी पुशेलाई एम.एस. रावल तरफ़ां 1982 ऐं 1995 में खोटाई कराई वई। हिन माघ जे हेठें तह जो वास्तो जेको आहे सो सिंधु सभ्यता जे उरूज वारो दौर, यानी 2500 क़बिल मसीह खां 2200 क़बिल मसीह सां आहे। जॾहिं त वरी मथियों तह जेको आहे उहो वैदिक दौर 1900 क़बिल मसीह खां 1700 क़बिल मसीह सां वास्तो रखंदड़ आहे। माहिरनि मूजिबि ॿिन्ही तहनि में साॻी सकाफ़त जो तसलसुल आहे। मार्क कैनवायर मूजिबि सिंधु माथिरी में उन वक़्तु मुख़्तलिफ़ नस्ली ग्रुपनि पंहिंजी पंहिंजी सुञाणप लाइ मुख़्तलिफ़ मोहरूं ईजाद कयूं, जिन में हिकु सिंग वारे ढगे ऐं मेंह जा निशान अलामत तौरु इख़्तियार कया विया। हिकु सिंगे ढगे जी अलामत सिंधु माथिरी जे रहवासियुनि जी जेका ईजाद हुई, अहम ईजाद हुई, जेका हू पंहिंजे मोहरुनि ते उकेरींदा हुआ, ठाराईंदा हुआ। हाणे इहा जेका आहे इहा जेका ईजाद हुई सदियूं अॻु सिंधु माथिरीअ मां मेसोपोटेमिया माना इराक जे तहज़ीब ते मार्क कैनवायर लिखे थो त माज़ीअ में मुहक़िक़नि तरफ़ां सिंधु तहज़ीब बाबति इहो नतीजो कढियो वियो त 1750 क़बिल मसीह में हिन सभ्यता जा माॻ ओचितो सुफ़े हस्ती था गाइब थी विया या मिटिजी विया। जीअं असां वटि माण्हू चवंदा बाबा ख़तमु तहज़ीब त ॿिया 2 शहर ॿ सफ़ा न थी। पर हू थो चवे मार्क कैनवायर त असांजी ताज़ी तहक़ीक़ साबित कयो आहे त सिंधु तहज़ीब जे उरूज खां पोइ वारो जेको फेज़ आहे 1900 क़बिल मसीह खां 1300 क़बिल मसीह ताईं हड़ापा जे शहरनि में साॻिया माण्हू आबाद रहिया। हाणे क़दीम आसारनि जे माहिर कैनवायर मूजिबि सिंधु सभ्यता जे पोएं दौर जे बिरादरियुनि में कंहिं बि नई क़िस्म जी आबादी या माण्हुनि जे मौजूदगीअ जो को बि सबूत नथो मिले। के ॿाहिरां माण्हू आया हुजनि, हुन हमिलो कयो हुजे, हिते रहिया हुजनि, हितां वारनि खे भॼाए कढियो हुजनि, त इन क़िस्म जी आबादीअ जे माना लॾ पलाण या नई आबादी जे अची रहाइश जो को सबूत नथो मिले। सिंधु तहज़ीब जे उरूज वारे दौर बैदि बि साॻियो कल्चर बरक़रार रहियो। हड़ापा जो एच कल्चर में इहे साॻिया माण्हू आबाद रहिया जेकी इन खां अॻु सिंधु तहज़ीब जा वारस हुया। संदनी तहज़ीब जो तसलसुल बरक़रार रहियो। स्केलेटल बायोलॉजी आहे जे उन जे माहिरनि मूजिबि सिंधु सभ्यता जे वारसनि ऐं मौजूदा दौर में सिंधु माथिरीअ में रहंदड़ माण्हुनि विच में ही अहम ॻाल्हि आहे त हॾावनि पिंजरनि बाबति जेका महारत रखंदड़ माहिर आहिनि उहे था चवनि सिंधु सभ्यता जे वारसनि ऐं मौजूदा दौर में हिन माथिरीअ में रहंदड़ माण्हुनि विच में क़द बुत यानी हयातियाती तौर ते हिकु जहिड़ाई मौजूदु आहे। माना उन वक़्तु उहे माण्हू हुया जेके अॼु हिन खिते जे स्केलेटल रिकॉर्ड में सिंधु सभ्यता जे दौर खां वठी अॼु ताईं का बि वॾे पैमाने ते तब्दीली नज़र नथी अचे। स्केलेटल बायोलॉजी जो अमेरिकी माहिर आहे केंथ ए.आर. कैंडी। हुनजो किताब आहिनि, उन में तव्हां ॾिसी सघो था, पढ़ी सघो था। हू त चवे त हिन खिते में इंसानी हॾावनि पिंजरनि जे अभ्यास बैदि हू त चवे त मां हिन नतीजे ते पहुतो आहियां त आर्याई नसुल जे माण्हुनि तरफ़ां हिन खिते में अची आबाद थियणु या हितां जे वारसनि खे भॼाए कढण जो को बि सबूत नथो मिले। इंसानी हॾावनि पिंजरनि जे अभ्यास मां पतो थो पवे त मौजूदह जेको इंडिया आहे ऐं पाकिस्तान उन जा माण्हू सिंधु सभ्यता जे दौर सां वास्तो रखंदड़ माण्हुनि जहिड़ी जिस्मानी बनावट रखंदड़ आहिनि। माना साॻा जिस्म, साॻियो चहिरो, हॾाऊं, पिंजरा। हिन माथिरीअ में 60 खां 65 हज़ार साल अॻु आबाद थींदड़ माण्हू अॼु बि मौजूदु आहिनि। जॾहिं त जॉर्ज अर्डोसी मूजिबि क़दीम हड़ापा जा रहवासी मौजूदा वक़्त जे पाकिस्तान ऐं उत्तर ओभर भारत में रहंदड़ माण्हुनि खां मुख़्तलिफ़ न हुया। हाणे केंथ कैनेडी मूजिबि सिंधु सभ्यता जे ओज वारे दौर जे ख़ात्मे बैदि हिन खिते जे माण्हुनि जी डेमोग्राफीअ में कंहिं बि क़िस्म जी तब्दीली नज़र नथी अचे। कैंडी सिंधु सभ्यता ऐं गंधारा तहज़ीबुनि विच में भेट थो करे। हू लिखे थो त गंधारा तहज़ीब जे दौर में बि असांखे ॿाहिरां आयल
आर्यन या ॿियनि माण्हुनि जे हयातियाती सुञाणप जी का बि निशानी नथी मिले, जॾहिं त ॿिन्ही तहज़ीबुनि जे माण्हुनि जे हयातियाती यानी जिस्मानी बनावट में हिक जहिड़ायूं ज़रूरु मिलनि थियूं। इन करे मौजूदा दौर में हिन खिते में रहंदड़ माण्हू सिंधू सभ्यता जे वारसनि जो औलाद सिंधू ऐं गंधारा तहज़ीब जा रहवासी हयातियाती बायोलॉजिकल तौर हिक ई ग्रुप सां वास्तो रखंदड़ हुआ। गंधारा तहज़ीब जे माण्हुनि जो कंहिं बि ॿाहिरें माण्हुनि जे ग्रुप सां को बि वास्तो न हुओ। माना गंधारा तहज़ीब सिंधू माथिरी जे तहज़ीब जो तसलसुल आहे। कैंडी मूजिबि हड़ापा जे मथे तह सिमेट्री एज कल्चर जा रहवासी इहे ई माण्हू हुआ जेकी हड़ापा जे उरूज वारे सिंधू तहज़ीब वारे दौर में मौजूदु हुआ। सिंधू माथिरी में अॼु बि इहे माण्हू आबाद आहिनि जेकी सिंधू सभ्यता जे उरूज वारे दौर में हिन खिते में रहंदड़ हुआ। संदन फिज़िकल ख़ासियतुनि में अॼु बि हिकु जहिड़ा ई मौजूदु आहे। हिन खिते में सिंधू सभ्यता जे दौर ऐं अॼोके दौर में रहंदड़ माण्हुनि जे विच में जेनेटिक हिकु जहिड़ायूं मौजूदु आहिनि। हाणे नामियारनि बायो एंथ्रोपोलॉजिस्ट्स प्रताप सीदिता, केंथ AR कैंडी, BA हैम्पफुल ऐं SR विलम्बे सिंधू सभ्यता जे मागनि तां जेके मिलंदड़ इंसानी ढांचा आहिनि उन्हनि बाबति मुख़्तलिफ़ दौरनि में मिलियल इंसानी ढांचनि सां उन्हनि ढांचनि जी भेट कंदे इहो नतीजो कढियो आहे त सिंधू माथिरीअ में अॼु बि उहे ई माण्हू रहंदड़ आहिनि जेकी सिंधू तहज़ीब जा ख़ालिक़ हुआ। इन्हनि माहिरनि मूजिबि फिज़िकल एंथ्रोपोलॉजिकल डेटा आर्यन जे हमले वारी थ्योरी खे रद्द करे थी। संदन मूजिबि बरे सगीर जे उत्तर ओलह सेक्टर में सिंधू सभ्यता जे ढुरकी पवण बैदि कंहिं बि क़िस्म जी डेमोग्राफिक तब्दीली नज़र नथी अचे। नामियारे एंथ्रोपोलॉजिस्ट SR विलम्बे चयो आहे त इंसानी ढांचनि जे चकास मां अहिड़ो को बि सबूत नथो मिले त सिंधू माथिरी जी सभ्यता ते ॿाहिरां आयल हमलियावरनि कब्ज़ो कयो। सिंधू सभ्यता ऐं उन खां पोइ वारे कल्चर में केतिरियूं ई हिकु जहिड़ायूं मिलियूं आहिनि जेकी तहज़ीब जे अमल जे जारी रहण जो सबूत आहिनि। माना उन वक़्त खां अॼु ताईं उहा तहज़ीब जारी आहे। सिंधू सभ्यता जे दौर में हिक ॿिए सां मिलण वक़्तु सिंधू सभ्यता माना 10,000 साल अॻु खां उन दौर में हिक ॿिए सां मिलण वक़्तु हथ ॿधी आदर भाव करण जो रवाज हुयो। हथ ॿधी आदर भाव कंदा। ठीकु, अॼु बि सिंध जा रहवासी हिक ॿिए सां मिलण या वरी मोकिलाइण वक़्तु हथ ॿधंदा आहिनि। पोइ भली हू कहिड़े बि मज़हब सां तालुक़ु रखंदड़ हुजनि, छाजे करे जो ही जेका हथ ॿधी आदर भाव करण या मोकिलाइण जी जेका रीत आहे रस्म आहे उनजो मज़हब सां को बि वास्तो कोन्हे। इहो असांजी तहज़ीब आहे, इहो असांजो कल्चर आहे। असां वटि सिंधी जाति ख़ासि तौर ते हिंदू बिरादरी जा माण्हू बि हिक ॿिए सां निमस्ती करण वक़्तु हथ जोड़ींदा आहिनि। मुस्लमान बि ईअं कंदा आहिनि। सिंध में इनखे हथ जोड़ करण बि सरबो आहे। अदा हथ जोड़ा असांजी हुन सां हथ जोड़ आहे। माना हिक ॿिए सां जॾहिं असां मिलंदा कंदा आहियूं एॾा असां हिक ॿिए जे वेझो आहियूं जो हथ जोड़ींदा आहियूं। हिक ॿिए सां हथ जोड़ कनि, हथ ॿधी खीकारण। हाणे इहो जेको हथ ॿधी हिक ॿिए जो आदर भाव करण जो तरीक़ो 5000 साल गुज़रण बावजूदु अॼु बि सिंध में रहिजी आहे। सिंधू सभ्यता जे क़दीम मां हड़ापा मां हथ ॿधी आदर भाव करण जो मुजस्मो हथ आयो आहे। हाणे इहो मुजस्मो आर्कियालॉजी जो माहिर आहे MS वेट्स उन हड़ापा जे कोटराईअ में हथु कयो। हाणे इहो जेको मुजस्मो आहे या जेका मोहर आहे इहो हिन वक़्तु नेशनल म्यूज़ियम नई दिल्ली में रखियल आहे। माना कंहिंखे बि ॾिसणो आहे या जेके उते दोस्त आहिनि उते वञनि था त उहे उते नेशनल म्यूज़ियम दिल्लीअ में हथ ॿधी आदर भाव करण जो जेको मुजस्मो हथ आयो आहे उहो उते मौजूदु आहे। त माना हथ ॿधी आदर भाव करण जो रवाजु जेको सिंध में अॼु बि मौजूदु आहे इहो 5000 साल खां बि आगाटो आहे ऐं इहो सिंधू तहज़ीब जो तसलसुल बरक़रार रहण जो वॾे में वॾो सबूत आहे।
अव्हां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त ॾियो।